अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के भलीकार माहिया फराशा सबका पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान सां जंगबंदीअ में वाद जो ऐलान करे छॾियो। आबनाई हुर्मुज़ वटि ईरानी जहाज़नि जी नाकाबंदी बरक़रार रखण जो फ़ैसिलो। ट्रंप चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल जी दरख़्वास्त ते हमला रोकिया आहिनि। ईरान जूं तजवीज़ूं साम्हूं अचण ऐं ॻाल्हियूं मुकमल थियण ताईं जंगबंदीअ में वाद कई आहे। हुर्मुज़ वारे सामूंडी लंघ वटि नाकाबंदी बरक़रार रहंदी, अमरीकी फ़ौज तयार रहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जंगबंदीअ में वाद ते अमरीकी सदर जा थोरा मञिया। शहबाज शरीफ़ चयो आहे त अमरीकी सदर असांजी दरख़्वास्त खे ख़ुशि असलूबीअ सां क़बूल कयो आहे। मां पंहिंजे ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां अमरीकी सदर जो थोराइतो आहियां। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म वधीक चयो आहे त पाकिस्तान ॿिन्ही मुल्कनि में तकरार ख़तमु करण लाइ पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदो। उमीद आहे त ॿई धुरियूं जंगबंदीअ जी पासदारी कंदियूं। ईरानी स्पीकर जे मशीर महदी मुहम्मदी चयो आहे त अमरीकी सदर जी जंगबंदीअ में वाद वारे ऐलान जी का बि अहमियत नाहे। हार खाईंदड़ धुर शर्तुनि जो हुकुम नथी ॾेई सघे। सामूंडी लंघ जे नाकाबंदीअ जो तसलसल बमबारीअ खां मुख़्तलिफ़ नाहे। अमरीकी सदर जे बयान ते रद्दअमल ॾींदे ईरानी स्पीकर जे मशीर वधीक चयो आहे त ट्रंप तरफ़ां जंगबंदीअ में वाद जो ऐलान सरप्राइज़ हमले लाइ वक़्तु वठणु आहे। सामूंडी नाकाबंदीअ जो जवाबु फ़ौजी कार्रवाईअ सां ॾियणु घुरिजे। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त फॉल्स फ्लैग ऑपरेशन भारत जी तारीख़ रही आहे। पहलगाम फॉल्स ऑपरेशन सां भारत जी मकारी खुली साम्हूं आई। भारत न ठोस सबूत पेश करे सघियो ऐं न ई जवाब ॾेई सघियो। हक़ जे मार्के में पाकिस्तान भारत खे मुंहतोड़ जवाब ॾिनो। नए ऑपरेशन सिंधूरो जे ॻाल्हि भारत जी नाकामीअ जो एतिराफ़ आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दीअ जो शिकार ऐं भारत दहशतगर्दीअ जो प्रोमोटर आहे। भारत अंदरूनी मामलनि खे बैरूनी साज़िश जो रंग ॾिए थो। कश्मीर तस्लीम थियल आलमी इलाइक़ो आहे। ईरानी पार्लियामेंट हुर्मुज़ वारे लंघ ते कंट्रोल जो कानून मंज़ूर करे वरितो। सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ जहाज़नि खां फीस वसूल कई वेंदी। जंगबंदीअ में वाद जे ऐलान बाद ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। भारत जे पहलगाम फॉल्स फ्लैग ऑपरेशन खे साल मुकम्मल। मोदी सरकार पंहिंजा ई शहरी माराए सियासी फ़ाइदो खणण में नाकाम रही। पाकिस्तान मथां लॻायल इल्ज़ाम खे दुनिया तस्लीम न कयो। ड्रामो मुकम्मल तौर ख़िलाफ़। पाकिस्तान तरफ़ां बार बार मुतालबे बावजूद भारत हिकु बि सबूत पेश न कयो। मनसूबे नाकाम थियण ते भारत खे आलमी सतह ते बि शर्मसारी। जुडे वेझो गोरहारी नारी मुड़ुस हथां कारह जे इल्ज़ाम हेठि घोटा ॾेई क़तल ॻोठ मोहम्मद असलम लग़ारीअ में 19 वरनि जी शाहिदा माछीअ खे मुड़ुस बेदर्दी सां क़तल करे छॾियो। जवाबदार जावेद माछी गिरफ़्तार। मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजी घरवारीअ खे कारह जे इल्ज़ाम हेठि रसीअ सां घुटा ॾेई क़तल कयो आहे।